टाइम ॾिनो हिन अहम मसइले ते जेको असांजे हिन इलाइक़े जो वॾे में वॾो अहम हिकिड़ो वॾो ईअं सम्झो त प्रोजेक्ट आहे जेको लेट ठहण जे करे उनजो जेको ॿिन्ही पासनि जे आवाम जो नुक़सानु थियो आहे उनजी तफ़सीली रोशनी विझण खां अॻु में इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं हीउ प्रोजेक्ट सिंध गवर्नमेंट वटि आयो हो त असीं पुल ठाहींदासीं घोटकी कंदकोट त उहा मुतनादा बणिजी वई उन वक़्तु करमपुर जा जेके नुमाइंदा उहे चवनि पिया त मच्छी बुंडे वठे ऐं हितां जा जेके आम माण्हू आहे हितां जेको नुमाइंदो कोन चयो त को कंदकोट घोटकी पुल ठहे पर उते आम माण्हू सियासी समाजी तंज़ीमूं जन 41 ॾींहं हिकिड़ो एहतिजाज कयो ऐं एहतिजाज खां पोइ हितां जी असांजे हिकिड़े वफ़द खे वज़ीर आला हाउस घुराए करे उन्हनि जा उहे ख़दशा ॿुधा विया हुआ ऐं उन ख़दशनि खां पोइ वरी जेका हीअ पुल मंज़ूरु थी। तव्हांजे इंटरव्यू में जेकी ॻाल्हि कई त 15 अरब जो प्रोजेक्ट हो 18 थियो 30 थियो। ऐं चवां थो त हीअ सिंध गवर्नमेंट ऐं प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप तहत हीअ पुल ठहे पई जंहिंमें सचल कंपनी जेका हुनजो मेन पार्टनर आहे उन सां गॾु हाफ़िज़ रबनाथ चाचड़ जी कंपनी उहा बि पार्टनर आहे ऐं सिंध गवर्नमेंट। तव्हां ख़बर आहे त सिंध गवर्नमेंट न टोटल माना A to Z करप्शन माफ़िया आहे। उहे चाहींदा त भले लेट थिए त जीअं वधीक पैसो जेको आहे हिते ख़र्चु थिए त जीअं असांजा वधीक जेको आहे उहे करप्शन जो जेको माल असांखे मिले। पर असां जेके माण्हू जेके हिन पुल ठहण खां पोइ छा थींदो ऐं हींअर छा थी रहियो आहे उनजी सख़्तु तशवीश में आहियूं त जेकॾहिं हीउ पुल जो जेतिरो हिसो हींअर ठहियो आहे ऐं अमन अमान जी जेकी हीअ सूरत हाल जेके असांजे हिन इलाइक़े में बदतर खां बदतर थी वई आहे ऐं जॾहिं पोएं दफ़े जॾहिं पुल जो कमु बंदि थियो त तव्हांखे ख़बर हूंदी त आम माण्हू बि सामान खणी विया ऐं असांजा उहे अमलदार जेके इन पुल जे पंहिंजे सेफ्टी लाइ हुआ उन्हनि बि हथ पंहिंजा रंगिया। पर असां चवंदा त हीउ आवाम जो पैसो आहे हीउ कंहिं ज़ाती कंहिं भुटे जो कंहिं सरदार शाह जो या कंहिं मुराद अली शाह जो पैसो कोन्हे कंहिं सचल कंपनी जो कोन्हे हीउ आवाम जो पैसो आहे। आवाम जे पैसे सां एॾी मज़ाक छो आहे असीं मुतालबो कंदासीं त इंक्वायरी थियणु घुरिजे त आख़िर इहा लेट छो थी थिए। सिंध गवर्नमेंट त उनखे पैसा ॾिए थी सचल कंपनी बि ख़र्चु करे थी हाफ़िज़ रबनाथ बि करे थो त आख़िर उहा लेट छो आहे। रहियो सुवाल तइलीमी त हीअ पुल जेकॾहिं तामीर थी वई असां घोटकी सां कनेक्ट थी वियासीं त घोटकी जी तइलीम असांखां ईअं सम्झो त 20 साल अॻिते आहे त असांजो ॿारु उते आराम सां पहुची सघंदो ऐं हितां माण्हुनि जी सफ़रु जेको आहे सवलो थी वेंदो। 40-45 मिंट जे सफ़र ते पाण असीं घोटकी हूंदासीं ऐं घोटकी खां माण्हू कंदकोट अची सघंदो। ऐं घोटकी जे पुल ठहण सां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो बि आहे त जेकी मेन रेलवे लाइन आहे असांजी कराची लाहौर उहा तेज़ तरीन रेलवे लाइन आहे बनिस्बत असांजी असां वटि जेकी हिकिड़ी ट्रेन हले थी ख़ुशहाल खान खटक उहा बि हिकु ॿिए ॾींहुं हले थी त असांजे आम माण्हू खे वधीक सहूलियत पवंदी कारोबारी माण्हू खे घोटकी पहुचण खां पोइ कराची पहुचण जो आसान बणिजी वेंदो ऐं उन सां गॾु जेकी हीअ मवसलात हीअ सॼो सिस्टम जेको आहे हिकिड़ो वेझो थींदो ऐं माण्हुनि जी तरक़ी थींदी। ॿियो सुवाल तव्हां ॿुधाईंदो हलां जंहिं पॉइंट ते पाण बीठा आहियूं शायदि कैमरामैन ॾेखारे सघे त हीअ पॉइंट आहे 0 जितां असुलु पुराणो रोड आहे जेको हिन घोटकी कंदकोट पुल खे जेको लॻे थो। ॿियो हीअ हिननि एक्सपेक्टेड ठाहियो आहे जेको हीअ कैमरा ॾेखारे सघे त हीअ जेको हिननि गैर क़ानूनी हिकिड़ो ठाहियो आहे जेको हिकिड़े कंहिं बाअसर सरमाएदार जे ख़्वाहिश ते पंहिंजो पंप बचाइण लाइ हीअ जेकी आबादी आहे उन ते ओवर ब्रिज ठाहे करे हीअ जेको NH उनजो हर वक़्तु उहो मंज़ूरु न कयो आहे पंहिंजो डिज़ाइन ऐं NH चए थो त 500 मीटरनि जे फ़ासिले ते को बि 2 कट नथा ॾेई सघूं असां यानी हिकिड़ो कट जेको शहर जो मेन आहे त उनजे हीअ लाॻीतो 150 खां 200 गज़ ते मस अचे थो तंहिं करे हुननि क़बूल न कयो आहे। पर हीअ चाहिनि था त हीअ मनसूबो थिए ऐं उन NH सख़्ती सां चयो अथनि त जेकॾहिं हीअ मनसूबो तव्हां इन मुताबिक़ ठाहियो त पोइ एक्सीडेंट जेको बि थींदो तव्हांजे ज़िमे हूंदा। तंहिं करे हीअ बि वॾे में वॾो इशू आहे जेको तव्हांखे खणणु घुरिजे त हीअ जेको ओवरहेड ब्रिज हिते ठहण जी का ज़रूरत कोन्हे। जॾहिं पाण शिकारपुर खां अचूं था शिकारपुर डबल रोड खां त शिकारपुर शहर ऐं डबल रोड हिकिड़ो चौराहो आहे जिते पंहिंजी ट्रैफ़िक आराम सां गुज़रे थी। हिते छा एॾी ट्रैफ़िक हूंदी त हीअ हिकिड़ी ख़्वाहिश आहे इन्हनि माण्हुनि जी त हीअ माण्हुनि जो जेको अरबां खरबां जा प्लाट आहिनि ज़मीनूं आहिनि जाइदाद आहिनि उहे तबाह थियनि। तंहिं करे तव्हांखे उन ते बि नज़र रखणु घुरिजे छो जो हीअ अवामी इशू आहे हीअ इशू बि आहे अवामी पर हीअ इशू बि अहम आहे कंदकोट जे माण्हुनि लाइ त जेकॾहिं हीअ ओवरहेड ब्रिज ठही सुभाणे का ख़ुदा न ख़ास्ता का एक्सीडेंट थिया त कंहिंजे ज़िमे हूंदा। तंहिं करे वक़्त खां अॻु में सभु ॻाल्हियूं सम्झो ऐं हिन ॻाल्हि खे असीं वरी बि गुज़ारिश कंदासीं वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त हिन सॼे मामले जो इंक्वायरी करे त आख़िर लेट छो थी आहे।